रिपोर्ट महबूब अली चांडियो, इतलात खातो हुकूमत सिंध। ज़िला कंबर शदात कोट 8 कंबर 26 जुलाई 2021 हैंड आउट। डिप्टी कमिश्नर कंबर शदात कोट जावेद नबी खोसोजे सदारत हेठ दरबार हाल DC ऑफिस कंबर में पोलियो बाबत ज़िले कमेटी जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण जे लाइ कोठायल गॾजाणी जी सदारत कई। गॾजाणीअ खे डॉक्टर फरीद अहमद लाड़क नॉन स्टॉप ऑफिसर ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ईंदड़ महीने जी 20 खां 24 सेप्टेम्बर 2021 ताईं शुरू थींदड़ पोलियो मुहिम में असांजे ज़िले कंबर शदात कोट में 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि खे पोलियो जा खुराक पियारण जो टारगेट 3,40,385 आहे, जंहिंमें मोबाइल टीमुनि जो तादाद 946 आहे जेके पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾींदा ऐं असांजूं फिक्स टीमुनि जो तादाद 60 आहे। उन खां अलावा ज़िले अंदरि ट्रांज़िट पॉइंटूं 46 आहिनि, जॾहिं त सॼे ज़िले में गुज़िरियल पोलियो मुहिम दौरान ॿारनि खे पोलियो जा खुराक पियारण वारी हदफ़ मुकमल कयो वियो आहे, जंहिं ते डिप्टी कमिश्नर कंबर शदात कोट सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त ज़िले अंदरि 100% कारकर्दगी खे बहितर बणायो वञे। DC साहब वधीक चयो त अवाम खे घुर्जे त पोलियो मुहिम में असांजी टीमुनि सां वधि में वधि सहकार करे कोरोना वायरस खे मद्देनज़र में रखंदे SOPs तहत पंहिंजनि गुलनि जहिड़नि ॿारनि खे पोलियो जा खुराक पियारे ज़िंदगी भर जी माज़ूरी खां बचायो। पोलियो मुहिम जे सिलसिले में लाॻापियल अमलदार पाण में वेझो राब्तो रखनि ऐं मुहिम खे वधीक असराइते अंदाज़ सां हलायो वञे। गॾजाणी में 7 तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नरनि DHO कंबर डॉक्टर मोहम्मद इकबाल जागीरानी पोलियो टीम में शामिल डॉक्टर अल्ताफ़ अली बुरड़ो, तालका सुप्रीटेंडेंट मंसूर अली ब्रोही समेत ज़िले जे समूरनि तालुकनि जी MSs ऐं सिहत खाते जी अमलदारनि पिणु शिरकत कई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।